सिंध टेलीविज़न जॾहिं शुरू थी त मूंखे यादि थो अचे त सिंध टेलीविज़न जी शुरूआती ड्रामनि जो पहिरियों ड्रामो तव्हां कयो। बिल्कुलु फारूक रेंद भाई जो त अञा सिंध टीवी जो बुनियादी कोन हो, का ऑफिस न हुई। फारूक भाई स्क्रिप्ट खणी आयो मूं वटि, सो उन खां पहिरीं फारूक भाई सां हिकिड़ो असां ड्रामो प्ले करे चुका हुआसीं कंहिं ॿिए चैनल जो, ख़बर आहे। ठीकु आहे, 80 माण्हू शायदि कोटड़ी में रिकॉर्ड कयोसीं। उन खां पोइ वरी हे सेकेंड प्ले हो फारूक भाई जो, स्क्रिप्ट खणी आयो फारूक भाई, तारिक आलम साहब जो लिखियलु ड्रामो हो। स्क्रिप्ट जॾहिं मूं पढ़ियो त छा स्क्रिप्ट आहे, त फारूक भाई चयो था हे ॾिसो तव्हां स्क्रिप्ट, यानी की ॾिसोसि, यादि कयोसि, ऐं हे पाण हिकिड़ो नओं चैनल पियो अचे लॉन्च पियो। छा नालो उन ड्रामे जो? ख़ाली फ्रेम माशाअल्लाह, ख़ाली फ्रेम नालो हुनजो। मुंहिंजे ख़्याल में रियाना तबस्सुमी अथव। रियाना पहिरीं हुई हुन में, नजमा रियाना खे ऑफर थी हुई। उन में हिकिड़ो सीन हो, फारूक भाई खे मूं पुछियो मुंहिंजो तव्हां पहिरीं मूंखे रियाना, उन खां पहिरीं हिकिड़ी ॿी आर्टिस्ट हुई, उहा हाणे उर्दू ड्रामो मूंखे नालो हुनजो ज़हन में नथो अचे, फौजिया मुश्ताक जी सिस्टर आहे शायदि। उहा उन में हिकिड़ो सीन हो जंहिंमें छोकिरी खे सिगरेट, ट्रेन में वेठी आहे ऐं उहो सिगरेट थी पीए, पोइ शायदि उन सीन जे करे या सिगरेट पीअण जे करे कुझु आर्टिस्टनि उहो पोइ एंड में अची पोइ फाइनल उहो नजमा कयो, बहितरीनु तमामु। अच्छा, इसमें तव्हां मुंहिंजे ख़्याल में उहा आर्टिस्ट फराह नदीम हुई, जेका उन इनकार कयो फौजिया मुश्ताक हवाऊं सिगरेट न पियो। ओके, इहो सीन फारूक भाई जो सीन ई न थियो, सॼो लिखियो ज़ाहिर आहे त इहो करिणो। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।